इंदई सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीव जी फिक्स चैनल ते भली का काफ़ी अरसे खां पोइ हिकु ॿी वीडियो जंहिंमें असीं सबक़ु ॿिए जा जेको आहिनि हल थियल एक्सरसाइज़ूं जेके आहिनि उन तरफ़ वेंदासीं। काफ़ी स्टूडेंट्स मैसेज ते बार बार पुछनि पिया सर नोट्स ॾियो PDF में। सो उन्हनि खे गुज़ारिश आहे त आउं नोट्स फ़िलहालु जेको आहे उहो तयारी वारे मरहले में हलनि पिया ऐं जेतिरो जल्द थी सघे आउं कोशिशि कंदुसि तव्हां ताईं उन्हनि जी रसाई थिए वीडियो जे ज़रिए। पर हाणे हिन में जेको आहे असीं कोशिशि कंदासीं त जेको नोट्स जेसीं ताईं मूं वटि पहुता आहिनि या जेके मूं ठाहिया आहिनि उन्हनि मां जेको आहे शाह जो शेर ऐं शाइरी जेको डॉक्टर होपचंद मूलचंद गुलबख्शाणी जो जेको सबक़ु आहे सबक़ु ॿियो उनखे असीं कवर करण जी कोशिशि कंदासीं। त हुन में कुल जेके आहिनि उहे केतिरा सुवाल आहिनि ऐं उन्हनि खे जेको आहे कहिड़े तरीक़े सां जेको आहे हल कयो वञे। जेकॾहिं हिन में किथे का दुरुस्तगी जी ज़रूरत हुजे त तव्हांजी रहनुमाई जो मुंतज़र रहंदुसि। सो पहिरियों आहे डॉक्टर होपचंद मूलचंद गुलबख्शाणी साहब। डॉक्टर होपचंद मूलचंद गुलबख्शाणी साहब जेको आहे मार्च 1884 ईस्वी ते हैदराबाद में पैदा थियो ऐं पाण 1928 ईस्वीअ धारे ऑफ इंग्लैंड जे उन्वान ते डॉक्टरेट जी डिग्री वरिती, माना PhD जेका आहे इन मौज़ू ते कई। पाण DG साइंस कॉलेज जो प्रोफेसर ऐं प्रिंसिपल थी रहियो। डॉक्टर होपचंद मूलचंद गुलबख्शाणी जो अहम कारनामो जेको आहे उहो शाह जो रिसाले खे सहेड़णु ऐं उनजी सम्झाणी बयानु करणु आहे। संदसि सहेड़ियल शाह जे रिसाले में कुल 18 सुर आहिनि। इहो इंतहाई अहम सुवालु आहे। ठीकु आहे। त डॉक्टर होपचंद मूलचंद साहब जो जेको रिसालो जेको शाह जो सहेड़ियो हो उनमें कुल घणा सुर आहिनि? त उनमें घणा सुर आहिनि? 18 सुर आहिनि ऐं उहो 3 जुल्दनि ते मुबनी आहे। उनखां पोइ आहे डॉक्टर होपचंद मूलचंद गुलबख्शाणी साहब जा सिंधी अदब में अहम किताब कहिड़ा आहिनि? हाणे उहे जेके किताब आहिनि उहे 12वीं क्लास जे हिसाब सां जेको आहे उहे सिलेक्ट कया आहिनि। शाह जो शेर, शाह जो रिसालो जेको 3 जुल्दनि में आहे। मुक़दमा लतीफ़ी संदसि अहम किताब आहे। नूरजहां नावल जेको आहे उहो बि अहम नावल आहे। अॻी जेको सिंधी हूंदी हुई 12वीं क्लास जी उनमें इहो नावल पढ़ायो वेंदो हो। लुआरी जा लाल जेको आहे उहो बि संदसि अहम किताब आहे। सिंधी 12वीं क्लास जे सिंधी निसाब में शाह जो शेर ऐं शाइरी सबक़ु संदसि लिखियल किताब मुक़दमा लतीफ़ी तां वरितल आहे। इहो बि इंतहाई अहम सुवालु आहे त जेको शाह जो शेर ऐं शाइरी जेको 12वीं क्लास में सबक़ु ॿियो ॾिनल आहे उहो कहिड़े किताब तां वरितो वियो आहे? मुक़दमा लतीफ़ी किताब तां वरितो वियो आहे। हाणे अचूं था मश्क़ तरफ़। त सवाल नंबर पहिरियों आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटराई रहे जी शाइरीअ में ॿोली जूं कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ूबियूं आहिनि? हाणे ॿोली जूं जेके ख़ूबियूं आहिनि शाह लतीफ़ जी शाइरी में उहे कहिड़ियूं आहिनि उन तरफ़ अचूं था। शाह अब्दुल लतीफ़ भिटराई रहे जी शाइरी में ॿोली जूं अनेक ख़ूबियूं आहिनि जेके संदसि शाइरी ऐं फ़िक्र खे लाज़वाल बणाइनि थियूं, जंहिंमें कुझु ख़ूबियूं हीअ आहिनि। हाणे मुख़्तलिफ़ ख़ूबियूं जेके आहिनि उहो मूं कोशिशि कई आहे त आउं बयानु कयां। सभ खां पहिरीं ॻाल्हि त लहजो। हाणे जेको शाइरी जो जेको संदसि लहजो आहे उहो कहिड़ो आहे? हाणे शाह जी शाइरी में जो लहजो तमामु बहितरीनु ऐं पुर असरु आहे। मतिलबु त शाह जी शाइरी जो लहजो अहिड़ो आहे जेको हिकिड़ो आम लहजो हुजे जेको आवाम जे विच में ॻाल्हायो वेंदो आहे, लाड़ उत्तर सरो, माना त उन्हनि जा जेके माण्हू आहिनि उन्हनि में खे जॾहिं शाह जो बैत जेको पढ़नि था त उन्हनि खे हिबक नथी थिए। अक्सर जेके लेखक आहिनि या जेके जंहिं PhD कई आहे साईं लतीफ़ सरकार जी शाइरीअ ते या उन्हनि जे मौज़ुअनि ते, त उन्हनि जो इहो राय आहे त संदसि जेकी शाइरी आहे उनमें लाड़ी लहजो जेको आहे उहो अहम नज़र अचे थो। सो अॻिते इन सवाल खे वधाईंदे जेको आम तबिके खां पढ़ियल लिखियल जेको तबिको आहे उन बि माइल करे थो। ऐं उनखां पोइ ॿी जेका शाइरी में जेका अहम ख़ूबी हूंदी आहे उहा हूंदी आहे शाइरी सनत। हाणे शाह साहब जी शाइरी में जेको आहे शाइरी सनत अहिड़ी त कमाल जी आहे जो पढ़ंदड़ ऐं ॿुधंदड़ जो ध्यानु लफ़्ज़नि जी मिठास खां तसवुरनि ख़्यालनि जी दुनिया में हलियो वञे थो। कॾहिं ईअं महसूसु थियणु लॻंदो आहे जो का रोअंदाद अखियुनि ॾिठो थींदी हुजे। मतिलबु त हू पंहिंजे लफ़्ज़नि जे असर सां शाइरी खे ईअं बयानु करे थो त ईअं महसूसु थिए थो ॾिसंदड़ खे त हीउ जहिड़ो वाक़ियो असांजे साम्हूं थींदो हुजे या इहो जेको मंज़रु आहे असांजे साम्हूं थींदो हुजे। अहिड़ी सनत जे इस्तेमाल सां संदसि ॿोली में पेश कयल लफ़्ज़नि ख़्यालनि जज़्बनि इस्तारनि तशबीहनि में एतिरो त असरु हूंदो आहे जो पढ़ंदड़ या ॿुधंदड़नि जूं दिलियूं बेइख़्तियार छिकिजो वञनि। मतिलबु त तशबीहूं इस्तारा ऐं ॿोली जो जेके महवर आहिनि उन्हनि खे अहिड़े नमूने बयानु करे थो त जो ॿुधंदड़ जेको आहे उन जो जेको ध्यानु आहे उहो उन्हनि लफ़्ज़नि ऐं उन्हनि मंज़रनि तरफ़ ऐं तशबीहनि तरफ़ जेको आहे बेइख़्तियार छिकिजी वञे थो। हाणे लसानियाती पहलू। शाह साहब जी शाइरी खे लसानियाती पहलू सां ॾिसंदासीं त संदसि शाइरी में सिंधी ॿोली जा मुख़्तलिफ़ लहजा, मक़ामी इस्तिलाह ऐं आम ॿोली इस्तेमालु थियल जेका
पुण ॿोली जी ख़ूबी में शामिल थिए थी। संदसि शाइरी में फ़साहत, बलागत, सलासत नज़र अचे थी। हाणे सवाल नंबर ॿियो आहे त फ़साहत, बलागत ऐं सलासत मां छा मुराद आहे, पंहिंजनि लफ़्ज़नि में बयानु कयो। हाणे मुख़्तियार अहमद मल्हा साहिबु जेको सिंधी अदबी इस्तिलाहनि जे हिसाब सां जेको फ़साहत, बलागत ऐं सलासत जी जेका वसफ़ूं जेके असांजे साम्हूं बयानु कयूं आहिनि, उहे वसफ़ूं खणी मूं जेको आहे हिन नोट्स में ॾिनियूं आहिनि। तव्हांखे हाणे ॾिसी सघो था त फ़साहत छा आहे। सभ खां पहिरीं फ़साहत तरफ़ ईंदासीं त फ़साहत अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे ख़ुशि बयानी या मिठो कलाम। शहर में अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु करणु जंहिंजो उच्चारण पढ़ण सां का बि हिबक दुश्वारी न थिए त उनखे फ़साहत चइबो। मतिलबु फसी कलाम हूंदो आहे त मतिलबु जॾहिं तव्हां को लफ़्ज़ पढ़ंदा हुजो त तव्हांखे उनखे पढ़ण में का बि दुश्वारी या हिबक महसूसु न थिए त उन अहिड़ी जेका टेक्निक इस्तेमालु कई वेंदी आहे त उनखे असीं चवंदा आहियूं फ़साहत। बिलागत अरबी ॿोली जे लफ़्ज़ बलीग मां वरितल आहे जंहिंजी माना आहे मुकमल, पूरो, मौक़े मुताबिक़। शहर जी अहिड़ी ख़ासियत जंहिंमें शहर में मौक़े, महल, वक़्त मुताबिक़ मौज़ू लफ़्ज़नि जी जड़ावत थियल हुजे त अहिड़े ख़ासियत खे छा चइबो आहे, बिलागत चइबो आहे। मतिलबु त बिलागत हिकु अहिड़ी टेक्निक आहे जंहिंजे ज़रिए जेको आहे शाइर उहा टेक्निक या उहा जेका क्वालिटी इस्तेमालु कंदो आहे त जीअं शहर में जेको आहे उहो लफ़्ज़ या उनजी जेका माना आहे या जेको इस्तेमालु थियनि था लफ़्ज़ शाइरी में त उहो उन मौक़े, महल मुताबिक़ हुजनि। मतिलबु त उन्हनि जी जेको जड़ावत आहे उहा आला क़िस्म जी हुजे ऐं उन में हिकिड़े बालिग, हिकु पुख़्ते, हिकु मुकमल हुजण जो तसवर ज़ाहिर थिए त उनखे बलागत चइबो आहे। हाणे सलासत छा खे चइबो आहे, शहर तोड़े नसर में अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु करणु जंहिंसां सिलसिलो या तसलसुल क़ाइमु रहे ऐं लफ़्ज़नि में सादगी रवानी हुजे त उनखे सलासत चइबो आहे। सवाल नंबर 3 तरफ़ अचूं था। शाइरी में जिद्दत मां छा मुराद आहे। मतिलबु त हाणे चवंदा जेका जिद्दत शाइरी में जिद्दत आई, नवाण आई, उहा कहिड़ी आहे। त हिन में जेको सवाल इहो पुछियो वियो आहे त शाइरी में जिद्दत मां छा मुराद आहे। मतिलबु त शाइरी में जिद्दत कीअं हूंदी आहे। शाह लतीफ़ जी शाइरी में जिद्दत जा कुझु मिसाल ॾेई वज़ाहत बयानु कयो। हाणे शाइरी में जिद्दत मां मुराद आहे त रवायती अंदाज़नि, तौर तरीक़नि खां हटी करे नवनि ख़्यालनि, नवनि मौज़ूअनि, नवनि नज़रियनि खे नए अंदाज़ में इज़हार करणु या जदीद दौर जी हालतनि ऐं तक़ाज़नि मूजिबि समाजी मौज़ूअनि ऐं नज़रियनि खे बयानु करण खे जेको आहे उहो जिद्दत चइबो आहे। हाणे शाह जी शाइरीअ में जिद्दत जा कुझु मिसाल हीअं ॾिसूं था त लोक कहाणियुनि जो जदीद तरह सां या जदीद तिर्ज़ सां इस्तेमालु करणु। हाणे लोक जेके कहाणियूं हुयूं त उनखे लतीफ़ जेको आहे उहो वरी पंहिंजी शाइरी में हिकु जिद्दत आणे, नवाण आणे जेको आहे उहो पेश कयो आहे। कीअं कयो आहे, शाह अब्दुल लतीफ़ बिटाई सिंध जे लोक कहाणियुनि खे पंहिंजी शाइरी में इस्तेमालु कयो, पर हिन उन्हनि कहाणियुनि खे रवायती अंदाज़ में न पर हिकु नए ऐं रूहानी माना सां गॾियो। सुरसुसी खे ॾिसूं था पाण, हिन कहाणी खे इश्क इलाही जे अलामत तौरु इस्तेमालु कयो। सुसी जे महबूब सां मिलण जे लाइ तवील सफ़र दरअसल इंसान जे पंहिंजे रब सां इश्क जो इज़हार आहे। या कंहिं मंज़िल तरफ़ जॾहिं इंसान वञे थो त उन मंज़िल जो बि जेको आहे उहो पाण मिसाल वठी सघूं था त इहो बि जेको आहे हिकु जिद्दत जेका आहे इन में इस्तेमालु कई वई आहे। हाणे सुर मारवी बि जे दास्तान में मोहबत सां, वतन सां मोहबत ऐं सचाई जे जज़्बे खे पेश कंदे हिन उन मौज़ू खे क़ौम जी ख़ुदमुख़्तियारी ऐं इंसान जी रूहानी आज़ादी जी अलामत तौरु पेश कयो आहे। तसौफ़ ऐं दाख़िली तजुर्बो, मतिलबु त सेल्फ एक्चुअलाइज़ेशन जेको अॼुकल्ह जो अहम मौज़ू आहे, तसौफ़ खे पाण चऊं त लतीफ़ उन दौर में जेको आहे उन तसौफ़ खे कीअं पंहिंजी शाइरी में जेको आहे उहो बयानु कयो आहे ऐं कहिड़ी उन में जेका आहे जिद्दत आंदी आहे। शाह अब्दुल लतीफ़ जी शाइरी में तसौफ़ जो वॾो हिसो आहे। हिन जिस्मानी ऐं मादी दुनिया खे आर्ज़ी ॼाणाए रूहानी दुनिया ते ज़ोर ॾिनो। संदसि केतिरनि ई बैतनि में ख़ुदि शनासाई ऐं ख़ुदा सां इश्क जो ज़िक्र आहे जेको उन वक़्त जे आम शहरी खां मुनफ़रद ऐं नई ॻाल्हि हुई। जीअं हिन हिकु बैत में आहे, जेॾियूं की जहिड़ी थियां जे अलाह न लहिन हूअ। औरत जी अहमियत, जीअं त अॼु 8 मार्च तव्हांखे ख़बर हूंदी त औरत जो जेको आहे उहो ॾियारो, औरतुनि जो ॾियारो जेको आहे मल्हायो वञे थो। त लतीफ़ खे केॾे केॾे पाण ॾिसंदासीं त हू पाण खे हिकिड़ो फेमिनिज़म जे नज़रिए सां बि सलाहियल नज़र अचे थो। हाणे इहा बि हिकिड़ी जिद्दत हुई उन दौर जे हवाले सां। शाह लतीफ़ जी शाइरी में औरतुनि जा किरदार तमामु अहम आहिनि, छो त हुन 7 सूरमियूं जेके आहिनि उन्हनि खे ॻायो आहे ऐं उन जा जेके 5 सूर आहिनि त उहे त सुसी जेको आहे उनखे हुन अर्पिया आहिनि।
जेके इंसानी अज़मत ऐं जुरत जा नमूना आहिनि। सिंधी समाज में उन वक़्तु औरत जी अहमियत घटि बहस थींदो हो, पर शाह लतीफ़ उन्हनि खे मरकज़ी हैसियत ॾिनी ऐं हुनजी कहाणियुनि में औरतूं मज़बूत ऐं ख़ुदमुख्तियार नज़र अचनि थियूं, जीअं सुसुई, मारवी ऐं सोरठ जा किरदार। फितरत सां लॻाव। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी में फितरत जा घणा मिसाल मिलनि था। हिन जी शाइरी में जबल, दरिया, रेगिस्तान, सहरा, पखियुनि जो ज़िक्र हिकु नए अंदाज़ में कयो वियो आहे। हू उन्हनि कुदरती अंसरनि खे इंसानी जज़्बात ऐं हालातनि सां ॻंढियो। उन्हनि कुदरती अंसरनि खे इंसानी जज़्बात ऐं हालातनि सां ॻंढियो हो। मिसाल तौरु दरिया जे वहिकिरे खे ज़िंदगी जे सफ़र सां भेट ॾिनी। सिंधी ज़बान ऐं असलूब जी नवान। शाह लतीफ़ पंहिंजे वक़्त जे ॿियनि शाइरनि जी भेट में सिंधी ॿोली में नवां लफ़्ज़, तरकीबूं ऐं मुहावरा इस्तेमालु कया। हिन जी शाइरी में सिंधी ॿोली जे नए असलूब ऐं रवानी आहे, जंहिंमें रवाजी ऐं ख़ासि इस्तारनि खे नवाण सां इस्तेमालु कयो आहे। रुहानी ऐं इंसानी तजुर्बनि जो गॾियल इज़हार। शाह लतीफ़ जी शाइरी में हिकु ई वक़्तु रूहानी ऐं इंसानी तजुर्बनि खे पेश करे थो। हू इश्क़ मजाज़ी खे इश्क़ हक़ीक़ी जो वसीलो बणाए थो, इंसान जी रोज़मर्रा ज़िंदगी ऐं उनजे रूहानी सफ़र खे हिकु नए फ़लसफ़े सां बयानु करे थो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजी शाइरी में सिंधी सक़ाफ़त, सूफ़ी रवायत ऐं इंसानी क़दरनि खे हिकु नई ऐं अलॻि अंदाज़ में पेश कयो। उनजी शाइरी उन वक़्त जे रवाज खां मुख़्तलिफ़ हुई ऐं नवाण ऐं जिदत जे ज़रिए पंहिंजे पैगाम खे वधीक वसी कयो। मूंखे ख़बर आहे त हीअ सवाल जो जेको जवाबु आहे वसी आहे, पर तव्हां हिनखे जेको आहे उहो शार्ट बि करे सघो था या मुख़्तसिर करे सघो था। सो बहरहाल मुंहिंजो कमु हो त हर हिकु पहलू खे जेको आहे उहो आयान करणु। सो हाणे हिन जो हिसो ॿिए जेको आहे हिन सबक़ जो, उहो आहे त हेठियनि लफ़्ज़नि खे जुमिलनि में कमु आणियो ऐं उनजी माना बि लाज़मी तव्हांखे ख़बर हूंदी, पर वरी बि मूं पंहिंजी जेका माना आहे उते ॾिनी आहे। हाणे इच्छा लफ़्ज़ जी जेका माना आहे उहा आहे ख़्वाहिश या मर्ज़ी। हाणे हिन ते जेको जुमिलो थिए थो त मुंहिंजी इहा इच्छा आहे त मुस्तक़बिल में आउं हिकु सुठो लेखक थियां। उन्नति माना तरक़ी, वाधवीज, समाज जी उन्नति लाइ असांखे हर वक़्तु कोशां रहणु खपे। स्वभाव माना ख़सलत, मज़ाज, बिहेवियर। नूरी जो जेको स्वभाव हो उहो आला दर्जे जो, लातमा माना बिना लालच। असांखे लातमा जे जज़्बे सां नेकी करणु घुरिजे, मतिलबु त जेका नेकी कयूं त उनमें असीं का बि तमा न रखूं। कस्तूरी माना ख़ुशबू, इंसान जे किरदार जो पहिलापणो कस्तूरी जीअं महके थो, मतिलबु किरदार जी बि हिकिड़ी पंहिंजी ख़ुशबू हूंदी आहे। जॾहिं इंसान जो किरदार आला क़िस्म जो हूंदो आहे त उनजी बि हिकिड़ी अलॻि जेका महक हूंदी आहे, हिकिड़ी ख़ुशबू हूंदी आहे, हिकिड़ो ओरा हूंदो आहे। माएदार माना पाएदार माना मज़बूत या गिरदार। के माण्हू पंहिंजे अमलनि सां तारीख़ में माएदार शख़्सियतूं बणिजी विया। खिलवत माना अकेलाई। अलाह साईं जी खिलवत सम्झणु ओखी आहे। उत्पन्न माना तरक़ी, वाधवीज, पैदाइश, हासिलात। कबाइली सोच ख़तमु करण सां मुआशिरे में सुठाई जी उत्पन्न थींदी। तंहिंखां पोइ हिसो जी में हेठि ॾिनल सवालनि जा दुरुस्त जवाब ॾियो। मुक़दमा लतीफ़ी किताब जो लेखक डॉक्टर खूबचंद मूलचंद गुरबख्शानी आहे। ठीकु आहे, इहो इन में जेको आहे उहो को बि डाउट कोन आहे। इहो जेको सही जवाब आहिनि उहे मूं हिते ॾिना आहिनि, MCQs न आहिनि ॾिना। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइराणी कस्तूरी जी ख़ुशबू सभु विलायत वासे छॾी आहे। लफ़्ज़नि में तजनीस हरफ़ी इस्तेमालु थियल आहे। कहिड़ी तजनीस इस्तेमालु थियल आहे? तजनीस हरफ़ी इस्तेमालु थियल आहे। खाए जेको आहे उहो बार बार इस्तेमालु थिए पियो। बा अॻियाड़ी सां ही लफ़्ज़ ठहंदो बा कमाल। डॉक्टर खूबचंद मूलचंद जो लिखियलु नावल नूरजहान आहे। हाणे ग्रामर वारो हिसो आहे फ़इल मावन, माना जेके फ़इल मावन आहिनि उहे कहिड़ा आहिनि। अहमद सबक़ पढ़े थो, सलीम कपिड़ा सिबंदो आहे, हू अॼु स्कूल अचनि था, आलिया रोज़ानो घर जो कमकार कंदी आहे, अफ़ज़ल अॼु उदासी जूं आहूं भरे रहियो आहे। सो ही हो अॼु जो सबक़ ॿियो, जंहिंजे एक्सरसाइज़ ऐं सवाल जेका आहे असां मुकमल हल कई। इंशाल्लाह वरी नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं सबक़ 3।